नाज़रीन, गंबड़ जे क़दीमी शहर खोड़ा जी बाहिमत न्याणी तहमीना खिलजी नौकरी न मिलण करे पंहिंजे घर जो चरखो हलाइण लाइ गंबड़ जे बाज़ार में जनरल स्टोर जो दुकान खोले छॾियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था किशोर कुमार जी रिपोर्ट। असां इन वक़्तु जेको आहे गंबड़ जे हिकिड़े नंढे शहर खोड़ा में मौजूदु आहियूं, जिते जेको आहे नंढे शहर में रहंदे हिकु अहिड़े किरदार सां असां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं जेकी बाइक राइडर बि आहे। हुन हिकिड़े नंढड़े शहर में जनम वरितो ऐं हिकिड़े ग़रीब ख़ानदान सां पिणु तालुक़ु आहे, जंहिंजा पीउ माउ पिणु फ़ौत थी चुका आहिनि। हिन महिल हू पंहिंजे हिकिड़े भाउ सां पंहिंजी ज़िंदगी कीअं पंहिंजे घर में गुज़ारे रही आहे। उअं त तव्हां ॾिठो हूंदो त खोड़ सातरी औरतूं तव्हांखे सरकारी ऑफिसुनि में जॉब त कंदे नज़र ईंदी हूंदियूं, पर अफ़सोस इहो आहे त हिन न्याणी जी MA बि थियल आहे, जंहिंखे जेको आहे बेरोज़गारी सबबु शॉप जो पिणु आगाज़ कयो आहे, जनरल स्टोर जो। हुन खां पुछूं था त हुनखे इहो शौक़ु कीअं जाॻियो। मूंखे बाइक हलाइण जो शौक़ु तॾहिं थियो जॾहिं मां मजबूरी जा हालात ॾिठा, जॾहिं मां मजबूर हुयसि ऐं मां अकेली, मुंहिंजो भाउ थोरो ज़हनी तवाज़न आहे, सो कोई कमकार करण वारो बि कोई कोन हुयो। पोइ जेके कोई कमकार वग़ैरह चवां पई सो उहे बुरी नज़र न रखनि पिया मूं में। हिन दर्द में मां पंहिंजी बाइक हलाइणु सिखी। मूंखे जेको हर कमु हुयो मतिलबु उहो मां पाण कंदी हुअसि। तमामु माशरो हिकिड़ो ख़राबु आहे ऐं जेके औरतूं ग़रीब ऐं लाचार आहिनि ऐं जेके ॿाहिरि निकिरी नथियूं सघनि, निकिरनि थियूं त हिते शहर में मर्द उन्हनि खे बुरी निगाहुनि सां ॾिसनि था, त उहे हिमत नथियूं करे सघनि। मायूं उहे औरतूं हिमत नथियूं करे सघनि, उहे वरी दबाइजी घर वञी वेही रहनि थियूं। मूंखे बि काफ़ी मुश्किलातूं आयूं, ॾाढियूं तकलीफ़ूं आयूं ऐं माण्हू इल्ज़ामात बि हयां। उन्हनि इल्ज़ामात मां बि निकिरी करे मां अॻिते वधियसि। बाहिमत न्याणी तहमीना खिलजी जे पीउ जी वफ़ात खां पोइ मैट्रिक जी तालीम संदसि अमल कराई। कुझु अरसे बाद माउ जी वफ़ात खां पोइ NGOs में नौकरी करे पंहिंजे ख़र्च ते MA उर्दू मास्टर डिग्री पिणु कई। मूंखे अमां मैट्रिक ताईं पढ़ायो, पोइ अॻिते हली मां पंहिंजी महिनत कई, जॉब बि कंदी हुअसि, लेकिन मां पंहिंजी तालीम बि हासिलु कई, MA मां कई। यतीम न्याणी तहमीना खिलजी तक जे चूंडल नुमाइंदनि ख़िलाफ़ दाईंदे चयो त संदसि 35 वरनि जे भाउ अली हसन ज़हनी बीमारी जे मर्ज़ में मुब्तला आहे, जंहिंजो इलाज गवर्नमेंट न करायो आहे, न ई का मूंखे सरकारी नौकरी पिणु ॾिनी आहे। हिन महिल ताईं मुंहिंजी कंहिं बि इहा मदद न कई आहे, कंहिं बि नुमाइंदनि मुंहिंजी मदद न कई त हिन जो भाउ जो कोई इलाजु करायो वञे ताकी हिन जो सहारो थिए या हुनजी ज़िंदगी बि ठही वञे। हिन वक़्तु ताईं कंहिं इहो मशवरो मूंखे न ॾिनो आहे, ॿियो कोई कंहिंजो न आहे। इहा सोच रखी करे ई मां पंहिंजी हिमत पाण कई आहे, बजाए कंहिं माण्हुनि खे इलाजु कयां। अलाह जो शुक्र आहे, अगरि मां सभिनी भाइरनि जी दुआ सां मां अॻिते थी वियसि, मां पंहिंजे भाउ जो इलाजु पाण कराईंदसि। तहमीना खिलजी कॾहिं कॾहिं पंहिंजे दिलि खे विंदराइण जे लाइ टिकटॉक ठाहींदी आहे। जी, टिकटॉक्स बि पंहिंजी दिलि खे, पंहिंजे मन खे बहलाइण जे लाइ ठाहींदी आहियां। तंहिंमें टिकटॉक वारनि खे बि मतिलबु के माण्हू सम्झंदा आहिनि की टिकटॉकर आहे ऐं हीअ मशहूरु आहे ऐं जा लाइ केतिरा फ्रेंड्स हूंदा ऐं हीअ ग़लति हूंदी ऐं अहिड़े नमूने हूंदी। ईअं बिल्कुलु बि न आहे, सिर्फ़ु पंहिंजी सोच हर कोई सही रखे त सभु कुझु सही आहे। हिन बहादुर बाहिमत न्याणी NGOs में नौकरी करे कुझु पैसा कमाए गंबड़ में जनरल स्टोर जो दुकान पिणु खोलियो आहे। NGOs में जॉब वग़ैरह कंदी हुअसि, पंहिंजी महिनत कई ऐं पंहिंजो मां हिकिड़ो पंहिंजो नंढो शॉप ठाहियो, पंहिंजो शॉप खोलियो, जनरल स्टोर खोलियो। सुबुह जे टाइम मां निट मां उथंदी आहियां, पंहिंजो शॉप वञी पाण खोलींदी आहियां। ऐं हीअ उन्हनि जे लाइ मां औरतुनि जे लाइ बि सहूलियत कई आहे जेकी मजबूर आहिनि। ईअं न आहे त की औरत मजबूर आहे त उहा ग़लति क़दम खणंदी हूंदी ऐं मर्द उन्हनि खे ग़लति निगाह सां ॾिसनि था, ईअं बि न आहे। औरतुनि जे लाइ इहो ई मैसेज ॾींदमि मां त की पंहिंजी महिनत कयो ऐं जेके उन्हनि वटि पैसा पंहिंजा साइड सेल बचियल आहिनि उन्हनि खे कीअं सेटअप कजे, उनखे कीअं मतिलबु ज़रूरी न आहे त उहे बि शॉप खोलनि, लेकिन हिमत करे सघनि थियूं न। गंबड़ तालुके जे नंढड़े शहर खोड़ा सां तालुक़ु रखंदड़ तहमीना खिलजी जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। तहमीना खिलजी हिकु ग़रीब ख़ानदान सां तालुक़ु रखे थी, जेकी बाइक राइडर बि आहे ऐं हुन पंहिंजी मदद पाण तहत गंबड़ में हिकु शॉप जो पिणु आगाज़ कयो आहे। हुन जो चवणु इहो आहे त सभिनी औरतुनि खे पंहिंजी मदद पाण तहत ईअं ई अॻिते वधणु खपे, छाकाणि त औरतूं बि मुआशिरे जो हिकिड़ो बहितरीनु हिसो बि आहिनि। उहे बि हिकिड़ी सुठी औरत थी पंहिंजे घर जी सुठे तरीक़े सां किफ़ालत करे सघनि थियूं। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ TV न्यूज़, गंबड़।